अस्सलाम वालेकुम। हमारी सी रहा है वो शाहीन रेडियो नेटवर्क गड़िया सीने माया शाहीन सिंधी ताज़ो असां खां विछड़ी वियल सिंध जे बहितरीन शाइर कालम निगार मुतरजम ऐं सोशल वर्कर बशीर मंगीअ जो प्रोफाइल पेश कजे थो। बशीर मंगी 1 अप्रैल सन 1963 में ज़िले लाड़काणे जे ॻोठ पंजूदेरे में मोहम्मद पुनल मंगीअ जे घर में जनम वरितो। पाण MA सिंधी अदब में ऐं MA इकोनॉमिक्स में कयईं। पेशे जे लिहाज़ खां पाण जो लाइ सन 1990 खां आपाशी खाते में मुलाज़मत सां लाॻापियल रहियो। बशीर मंगी सियासी ऐं अदबी सफ़र जो आगाज़ पंहिंजे कॉलेजी दौर खां कयो। बशीर मंगी लिखण सां गॾोगॾु इल्मी, अदबी ऐं समाजी सरगर्मियुनि में बि पंहिंजो सुहिणो किरदारु अदा कंदो रहियो। पाण सिंधी अदबी संगत सिंध 2010 खां 2013 जो मरकज़ी ऑडिटर रहियो। रहीमदाद मौलाई शीदाई एकेडमी सखर, लतीफ़ अदबी संगत लाड़काणे जो मेंबर, दुर मोहम्मद फ़कीर उर्फ़ रोहल फ़कीर यादगार कमेटी सखर जो जनरल सेक्रेटरी, अलफ़तह वेलफेयर एसोसिएशन मोहल्ला इलाहाबाद लाड़काणे जो सदर, आल पाकिस्तान कलरक एसोसिएशन गुडू बैराज डिवीज़न सखर जो सदर, सिंध कल्चरल एसोसिएशन सखर जो डिवीज़न जो सदर रहियो। सिंध जे बेबाक शाइर, मुतरजम ऐं कालम नवीस बशीर मंगीअ जी इल्मी अदबी ख़िदमतूं असां वटि अॼु बि मौजूदु आहिनि, जिन में शामिल आहिनि किताब वॾफड़ो हाइका, संसार सिंध ऐं मुंहिंजी सोच कालम, मंटू जा 100 साल तर्जुमो, पखी प्यार अमुन जा सफ़रनामो, केर थो मूंखे सॾे शाइरी, पाणीअ जी खोट, डैम ऐं आलमी तज़ाद, ही हुन जो इल्मी पोरियो असां वटि मौजूदु आहे। सिंध जो ही सेबतो शाइर, असांजे दिलनि जो फातिह माण्हू, केतिरनि ई अखियुनि खे घोड़ा ॾेई 13 मई 2021 ते कोरोना सां जंग विढ़ंदे विढ़ंदे असां खां सदा जे लाइ विछड़ी वियो। असांजी दुआ आहे त अल्लाह ताला मरहूम बशीर मंगीअ खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन या रब्बल आलमीन।